खैरपुर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अगणो MNA सैयद खुर्शीद अहमद शाह जो कुंदरा अबेलो टमूहन दारा वाहण ऐं उनजे भरपासे वारे इलाक़नि में मुख़्तलिफ़ हंधनि ते ताज़ियतूं कयूं, जंहिंमें UC अकबरपुर, UC टमूहन, ॻोठ ठठ उस्ताद मोहम्मद मुरीद धारेजो, ॻोठ इमाम बख्श कटोहर में पाकिस्तान पीपल्स पार्टी UC टमूहन चेयरमैन ॻोठ महबूब मैतलो में सियासी समाजी अॻवान बोहतार ॾीमो ख़ान मैतलो वटि काउंटर गजाणी थी, जंहिंमें खुर्शीद अहमद शाह ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे, हमेशह इक़्तिदार में अची ग़रीबनि मिसकीननि मज़लूमनि जी हमेशह अवाम जी ख़िदमत कई आहे ऐं 8 फ़रवरी ते तीर ते ठपो हणी पंहिंजो ॿधीअ जो सबूत ॾींदा। इन मौक़े ते PP डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर उस्ताद एजाज़ टालपुर मीर अल्लाह ॾिनो, PP UC टमूहन जो चेयरमैन वॾेरो मोहम्मद इब्राहिम ख़ान कटोहर, वाइस चेयरमैन गाज़ी ख़ान ओढाणो टालपुर, PP अॻवान उस्ताद मुरीद हुसैन धारेजो समेत ॿिया इलाक़े वासी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी कारकुन गॾु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।